फरमाई इज़ा वक़ातिल वाक़िया, रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी, लैसा लिवक़ातिहा काज़िबा, फरमाई क़यामत जे वाक़े थियण में कोई कूड़ कोन अथव, यकीनन क़यामत क़ाइम थींदी। खाफ़िज़तुर राफ़िया, रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त के इज्जत वारा हूंदा कि ज़लील हूंदा, किंजा गर्दन बुलंद हूंदा के हया ऐं शर्म जे करे पंहिंजा कंध हेठ कयूं बीठा हूंदा। इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा, फरमाई जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त इन ज़मीन खे वॾा लोॾाईंदा। सिंधी में चवंदा आहिनि जेॾा उठ तेॾा लोॾा, जेॾी ज़मीन हूंदी इन ज़मीन खे लोॾाईंदा। वबुस्सतिल जिबालु बस्सा, कुरान तो फरमा एॾा इन ज़मीन खे लोॾाईंदा जो ही वॾा वॾा जबल ऐं पहाड़ जेके इन ज़मीन खे सुक कयूं बीठा, कुरान तो फरमा ये भी बोरा बोरा थी वेंदा। फकानत हबाअम मुंबस्सा, जिया दज़ पई उॾामंदी आहे इहे ही जबल ऐं पहाड़ दज़ वांगुरु पिया उॾामंदा। वकुंतुम अज़वाजन सलास, रब फरमायो जॾहिं क़यामत क़ाइम थींदी त माण्हू टिनि तबक़नि में तक़सीम थी वेंदा। घणनि तबक़नि में? हिकिड़ा आला तबके जा माण्हू, ॿिया विच तबके जा माण्हू, टिया हेठि तबके जा माण्हू। फरमाई वा अस्हाबुल मईमनति मा अस्हाबुल मईमना, रब फरमायो जंहिंखे आमाल नामो सॼे हथ में मिलंदो इहे विच तबके जा माण्हू। वास्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअमा, जंहिंखे आमाल नामो खबे हथ में मिलंदो इहे हेठि तबके जा माण्हू। फरमाई वस्साबिकून अस्साबिकून, टिया आला तबके जा माण्हू, नबियन जी जमात, रसूलन जी जमात, सिद्दीक़न शहीदन जी जमात, सालिहन ऐं बुज़ुर्गन जी जमात, ये सब आला तबके जा माण्हू हूंदा। उलाइकल मुक़र्रबून, कुरान तो फरमा जेके आला तबके जा मुसलमान हूंदा अल्लाह वटि हुननि जो वॾो मक़ाम हूंदो, रब वटि हुननि जी वॾी इज़्ज़त हूंदी, इहे रब जा मुक़र्रब वाॾा हूंदा। सुल्लतुम मिनल अव्वलीन व क़लीलुम मिनल आखिरीन, कुरान तो फरमा जेके आला तबके जा मुसलमान पहिरीं ज़माने जा तमाम घणा, पोए ज़माने जा तमाम थोड़ा, मुझे मिठे नाले वाले हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़माने में जेके भी मुसलमान हा सब आला किस्म जा मुसलमान हा। इन जे करे त मुझे नबी फरमायो खैरुल कुरून करनी, फरमायो भले में भलो ज़मानो मां मोहम्मद जो ज़मानो आ, साईं जन जो ज़मानो भलो त मुझे साईं जे ज़माने में जेके मुसलमान उहे भी भले किस्म जा मुसलमान। सुम्मल्लज़ीन यलूनहुम बी सदी में कुछ घट थी विया, सुम्मल्लज़ीन यलूनहुम टी सदी में कुछ घट थी विया, चौथी सदी में कुछ घट थी विया, पंजी सदी में कुछ घट थी विया। दुआ कयो शल 15वीं सदी में हुजन आन सही, जो ही दुनिया जो जहान हले थो पियो। मां दुआ थो घुरां अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे जेके सलाई चाचड़ जे हिन जलसे में गॾु थिया अल्लाह असांखे आला तबके जे मुसलमाननि मां बनाए। पोइ हिकिड़ा अथव दुनिया जा आला तबके जा माण्हू, ॿिया आख़िरत जा आला तबके जा माण्हू। हिकिड़ा दुनिया जा वॾेरा, ॿिया आख़िरत जा वॾेरा। हिकिड़ा दुनिया जा सरदार, ॿिया आख़िरत जा सरदार। हिकिड़ा जन्नत जा खान, ॿिया आख़िरत जा खान। ई दुनिया जा वॾेरा
इन्हनि जे जिंदगी ते नजर कंदो पन्ने में बंगलो जुदा, सखर में बंगलो जुदा, हैदराबाद में बंगलो जुदा, कराची में बंगलो जुदा, इस्लामाबाद में बंगलो जुदा। जन्नत में भी जी के आला तबके जा मुसलमान हुंदा, मुझे नबी फरमायो उन्हनि जे लाइ हिकिड़ो बंगलो कोन हूंदो, हज़ार उन्हनि जे लाइ बंगला हूंदा। सब चो सुभान अल्लाह। जन्नत जो तज़किरो तो हले, सुभान अल्लाह ॾाढा चओ। जहन्नम जो तज़किरो हले पोइ भली रो, पोइ माठ थी वेही। जन्नत जो तज़किरो अला सुरुरिन मौज़ूना, सब जो सुभान अल्लाह। ई दुनिया जा वॾेरा इन्हनि जे बंगलनि में वेंदो त किन कमरनि में पलंग पिया हूंदा, किन कमरनि में सोफा सेट पिया हूंदा, किन कमरनि में कुर्सियूं पयूं हूंदियूं। पोइ पंहिंजे पलंगनि ते सोफनि ते टेक लगायूं वेठा हूंदा, दुनिया जी सियासत ते पिया तबसरा कंदा आहिनि। कुरान तो फरमा जन्नत में भी जी के आला तबके जा मुसलमान हुंदा, उहे पंहिंजे जन्नत जे बंगलनि जे कमरनि में सोफनि ते पलंगनि ते टेक लगायूं वेठा हूंदा, हिक ॿिए जे साम्हूं कचहरियूं पिया कंदा। यतूफ़ु अलैहिम विल्दानुन मुख़ल्लदून, ई दुनिया जा वॾा माण्हू इन्हनि जे बंगलनि में वेंदो, चांहि जा नौकर जुदा, मानी जा नौकर जुदा, माल खे संभालण वारा ॿेली जुदा, ज़मीनुनि खे संभालण वारा हारी ऐं कुर्मी जुदा, पारकनि खे संभालण वारा माली जुदा। कुरान तो फरमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा, उन्हनि जे लाइ हिकिड़ो नौकर कोन हूंदो, हज़ारे उन्हनि जे लाइ नौकर हूंदा। सब जो सुभान अल्लाह। पर इन्हनि नौकरनि जा गाना, ई वॾेरनि वारा नौकर त न निमाज़ न तिलावत, न ॾंदूं ॾींदा न बुर्श ॾींदा, वात मां धप पईंदी, 8 ॾींहं वेंजंदा ई कोन, लटाई न मटाईंदा। पर कुरान तो फरमा जन्नत में जेके नौकर मिलंदा, उहे खूबसूरत सोना छोकरा, चोॾीअ जे चंड वांगुरु पिया चिमकंदा, मुख़ल्लदून, जंहिंजे मथां कुराड़ पईंदी कान, सदाई जवान। बिअक्वाबिन व अबारीक, किन जे हथनि में माखी जी शरबत जा गिलास, किन जे हथनि में खीर जा जग हूंदा, किन जे हथनि में पाक शराब जूं बोतलूं हूंदियूं। ई दुनिया जा वॾा माण्हू शराब जा शौक़ीन हूंदा आहिनि। पोइ जंहिंमहिल ज़ालिम शराब पीअंदा आहिनि, पोइ उन्हनि जो दिमाग़ आउट थी वेंदो आहे। पोइ न पंहिंजी जी ख़बर, न पराई जी ख़बर, न ज़ाल जी ख़बर, न न्याणी जी ख़बर। कच्चो शराब पियनि त कुते जे मौत मरी वञनि। पर कुरान तो फरमा जन्नत में जेको आला तबके जे मुसलमाननि खे शराब मिलंदो, ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून, उन में मथे के चक्कर भी न ईंदा, उन में नशो भी कोन हूंदो। लज़्ज़तिल लिशारिबीन, रुगो मज़ो ही मज़ो, लज़्ज़त ही लज़्ज़त हूंदसि। वफ़ाकिहतिन मिम्मा यतख़य्यरून, ई दुनिया जा वॾा माण्हू इन्हनि जे बंगलनि में वेंदो, सूफ़नि जा क्रेट जुदा, अंबनि जूं पेटियूं जुदा, केलनि जूं छबियूं जुदा, अंगूरनि जूं छबियूं जुदा, फ्रिजूं ऐं फ्रीज़र फ्रूटनि सां भरिया पिया हूंदा। कुरान तो फरमा जन्नत में भी जेके आला तबके जा मुसलमान हूंदा, रफ़मा तो जेको भी जन्नत में फल ऐं फ्रूट तलब कंदा, मां रब जन्नत में वो फल ऐं फ्रूट भी ॾींदोसां। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो जन्नत में हिकिड़ो तूबा जो वण आहे। फरमायो एॾो तो वण वॾो आहे, एॾो तो हुन जो टारियूं ऐं शाखूअनि जो जेके भी जन्नती जन्नत में रहनि था, हर जन्नती जे हर बंगले जे हर कमरे में उन तूबा जे वण जी टारी पई लॻकंदी।
कुतूफुहा दानिया ई पंहिंजे पलंग ते सुता पिया हूंदा रोशनदान मां उन तूबा जे वण जी टारी पई हेठि लड़कंदी रब जन्नत के पटण जी भी तकलीफ़ न ॾींदो सुता पिया हूंदा मथों फल पियो लॻंदो सब चओ सुभान सब फल अंब जी तलब कंदा अंब भी तूबा जी टारी में केले जी तलब कंदा केलो भी तूबा जी टारी में सूफ जी तलब कंदा सूफ भी तूबा जी टारी में अंगूर जी तलब कंदा अंगूर भी तूबा जी टारी में खजूर जी तलब कंदा खजूर भी तूबा जी टारी में खुश्क फ्रूट बादाम पिस्ता अखरोट मुझे नबी फरमायो जिके भी तव्हांखे दुनिया में फल ऐं फ्रूट ॾिसण में अचंदा मुझे अल्लाह वो सब फल फ्रूट हिकिड़ी तूबा जी टारी में पेवंद करे छॾिया दुनिया में थींदो अञा न सम्झाई हाणे जन्नती उन्हें तूबा जे टारी मां हिकिड़ो गिदरो पटियो उनखे 4 फारूं कई हिकड़ी फार खाधई जायको गिदरे जो वरी भी फार वात में विधई दिल में ख्याल कई मां सिंदड़ी जा अंब खाईंदोस वात में त गिदरे जी फार पर जायको अंब जो थी वेंदो वरी 3 फार वात में विधई दिल में ख्याल कई मां कुटाई कंधार जा अंगूर खाईंदोस वात में त गिदरे जी फार पर जायको अंगूर जो वरी 4थी फार वात में विधई दिल में ख्याल कई मां खैर गई ठेड़ी जा डंग खाईंदोस वात में त गिदरे जी फार पर जायको डंग जो थी वेंदो व उतूबी मुतशाबिहा कुरान तो फम में वो सागो हूंदो पर हर फार जो जायको पंहिंजो पंहिंजो दुनिया में असा मुसलमानन जूं मिस्कीनन गरीबन जूं उम्मीदूं ऐं तमन्नाऊं पूरियूं कोन थी सघंदियूं उम्मीदूं ऐं तमन्नाऊं ख्वाहिशूं ऐं इज़तूं त इन्हनि वॾेरनि सरदारनि जूं बि पूरियूं कोन थियूं पूरियूं थियूं इन्हनि रोडनि जा पत्थर खाई विया नलका ऐं नालियूं खाई विया गटरनि जा पैसा खाई विया सोलरन जो प्लेटू खाई विया सोलरन जा पखा खाई विया अंधन मंडन यतीमन मिस्कीनन बेवोन जा पैसा खाइया पर पेट कोन भरियो भरियो पेट कोन भरबो पेट दुनिया सा मुझे नबी फरमायो इनके हिकड़ी वादी सोन जी मिलंदी चौदो बी वादी भी सोन जी मिले बी वादी सोन जी मिले 10 चौदो 3 वादी भी सोन जी मिले मुझे नबी फरमायो इनके पेट के भरंदी त कब्र जी मिट्टी भरंदस बाकी दुनिया दौलत सा इन जो पेट कोन भर